अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं हैं अली हसन अब्बासी। किताब आहे कोटलखपत जो कैदी भाङू ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 40 20/10/1982 ईस्वी। राति जा 7 बजा थिया आहिनि। टेबल उभी करियो, दरवाज़े ॾांहुं मुंहुं करियो वेठो आहियां। कुकड़ जो भतु खायो वेठो आहियां। ज़फ़र लेटियो पियो आहे। मिंट अॻु पंहिंजे नवनि सिखियल बटन पछतो जुमिलनि खे आज़माईंदे पुछियोमांसि, उबो गरम दे कि यख दे? चयाई, गरम उर्दू है, पछतो में हम कहेगा उबो तोदा दे कि यख दे। पोइ पाण ही चयाई, तोदा अभी कम बोलता है, अभी उर्दू वाला गरम बोलता है। चयोमांसि, पछतो में चओ, टेबल के नीचे ईंटें रखो। पंजाबी नथो ॻाल्हाए ऐं मुंहिंजी नई सिखियल पंजाबीअ जो ई मथो विञाए रखियो अथसि। चयाई, ईंट का पछतो नहीं आता। मूं चयो, न। चयाई, द टेबल दलांदे द ख़ख्ता केदा। टेबल हेठां सिर रख। मूं वरजाए ॿुधायुसि, द टेबल दलांदे द ख़ख्ता केदा। ख़ुशि थी चयाई, बिल्कुलु ठीक। मूं चयो, भला मथां सिर रख टेबल ते। चयाई, ख़ख्ता द टेबल द पासा केदा। सिर टेबल ते रख। ॾाढो शौक़ु अथसि पछतो सेखारण जो, पर निहायत वॾी बदकिस्मतीअ सबबि आउं मुंहिंजांसि पूरो फ़ाइदो नथो वठी सघां। हलो हला में आहे, अॼु जेको जेल अमलदार थो मूं वटि अचे, तंहिंखे थो चए मूंखे सवात मोकिलियो। 2-3 ॾींहं थिया, निहायत मासूमियत सां मूंखे चयाई, साहिब जी, मुंहिंजो ॻोठु वञणु अव्हांजे चिठीअ करे रोकियो पियो आहे। कंहिं पटी पढ़ाई अथसि त सुप्रिटेंडेंट खे फलाणू यानी रसूल बख्श पलीजो चिठी लिखे त तुंहिंजो बीठे पेर कमु थी वेंदो। मूं मुनासिब कोशिश में वसां कोन घटायो आहे, लिकियो पियो रहंदो आहे। जेको फ़ौजी अचे तंहिंखे अखि ते ॻोढ़ो। अक्सर ॿार भर्ती कयो वञनि, जेके 2 ॾींहंनि खां पोइ वठियो खुड़ियुनि ते ज़ोर ॾियनि, पोइ खेनि पकिड़े सज़ा ॾेई मोकिलिनि जेल ऐं हिते हमराहनि जे ओछगारनि जो ठका। केतिरनि ॻाल्हियुनि में साफ़ा दरवेश आहे। मुख़्तियार खे नकुल करण जी ॾाढी अटकल आहे। रोज़ हिन जा नकुल ॿुधाईंदो हो। चयाई, हिकिड़े ॾींहुं मूंखे चयाई, साहब जी, आप ईद पर छुट्टी पर जाएगा ना? हमारा भी छुट्टी लेके दो। हिन जो ख़्यालु आहे त पाण ॿई वॾा ऑफिसर आहियूं ऐं ईद ते मोकल ते ॻोठु वेंदासूं ऐं हिन खे बि मोकल वठी ॾेई सघूं था। अमाजनि खे हिते अची का तकलीफ़ न थिए ऐं मौजूदा हंगामी हालतुनि जो मथनि असरु न पवे, तंहिं लाइ जेकी बि कोशिशूं ऐं रिथाऊं कयमि से नाकाम थियूं ऐं अमां खे नेठि वञी मार्शल वारनि सां रूबरू मुक़ाबिलो करे मोकल वठी हिते अचिणो पियो। आरब, हूर, ग़ुलाम फातिमा ऐं शरीफ़ा हुआ। ॿार कोन आंदाऊं। 5-6 ॾींहं रहणो पियो। मसूद आयो हो सो रुली वियो। बहरहाल, बकौल चानण ते दरिया, टीवी नाटक जे हिकिड़े किरदार जे 4 पैसे ख़र्च ते हुए, पर चीज़ चङी बण गई। रोलड़ो थियो न, पर हाणे चई सघनि था त धिका झले कीअं बि करे मारे मञाए लाहौर वञी मुलाक़ात करे आयासूं। 2-3 ॾींहं ॻोठ जी खुॾीअ मां ॿाहिरि बि रहिया, नवां माण्हू बि ॾिठाऊं, नओं माहौल बि नज़र आयुनि। अमां वञण महिल आहिस्ते मूंखे लीलाए चयो, आउं राज़ी आहियां त तूं मूंसां गॾिजी हल। अहिड़े नमूने बाॾाए चयाई, ॼणो खेसि थोरी रतीअ जेतिरी सही, पर कुझु न कुझु उमेद हुजे त मन इहा ॻाल्हि ईअं थी पवे ऐं आउं साणसि गॾियो वञा। थोरो रखी वरी मुंहिंजे अखियुनि में अखियूं विझी वरी लीलायाई। आख़िर नाउमीद थी चयाई, बसि हाणे वञा। हिन सॼे क़ैद जे अरसे में उहा घड़ी मूं लाइ ॾुखियुनि घड़ियुनि मंझां हुई। हिकु पलक लाइ दिलि खे सट अची वियमि। चयमि, हिन चरीअ खे केरु सम्झाए त बाग़ैरत पुटनि जे वस में ई कोन्हे जो माहिरुनि जे दिलि जे उन्हनि पुकारुनि खे रुॻो कनु ॾेई बि ध्यान सां ॿुधी सघनि। धरतीअ जो निज़ाम अञा माहिरुनि लाइ केॾो न ज़ालिम आहे। जेकॾहिं हिन निज़ाम जे ड्रहण ऐं ड्राइजण लाइ ॿिया बि काफ़ी सबब न हुजनि हा, त उहो हिकिड़ो सबब ई काफ़ी आहे त हीउ निज़ाम माहिरुनि, भेनरुनि, ज़ालुनि ऐं धीउनि लाइ बेरहम ऐं सफ़ाक आहे। उनखे उन हिकिड़े सबब जे करे ई ऐं रुॻो उन्हनि माण्हुनि जे बददुआउनि सबब ई तबाह ऐं नास थियणु घुरिजे, ऐं थींदो बि तबाह पक ई पक। अलाए कहिड़ो सामान आंदाऊं, कहिड़ो कोन आंदाऊं, सभु शहर में रहिजी वियो। ॿोड़ आंदाऊं मच्छी ऐं गोश्त जो, सो वारा ॾेई ज़फ़र खाधो। मूंखे कुझु नाचाकाईअ सबबु किरी हुई। दाल भत ते गुज़ारो हो। अॼु उन जी कसर पूरी कई अथमि।
पूरा 3 साल अॻु अॼोकी तारीख़ हिन 20 अक्टूबर खां 2 ॾींहं अॻु आउं सेंट्रल जेल हैदराबाद आयो हुउसि। शाम जो वक़्तु हो, मूंखे बदीन खां वेगन ज़रिए सेंट्रल जेल वठी आया हुआ। मूंखे उन वार्ड में वठी आया, जंहिंजो पोइ नालो अवामी तहरीक जे कैदियुनि करे अवामी वार्ड पइजी वियो। अचण साण अस्सलाम वालेकुम कंदे ई राज मुड़सनि जे वराणियो, मालिकुम अस्सलाम। ॾिसां खणी त मुड़सनि जो हिसाब ई कोन्हे। मोहम्मद फाज़िल, आलम शाह, ग़ुलाम कादिर, हुसैन बख्श, इदरीस, मिठो महरी, इस्माइल महरी, चांग, ॿिया कई राज वेठा आहिनि। उन खां 4 ॾींहं अॻु 15 अक्टूबर 1979 ईस्वीअ ते आउं लाड़काणे हुउसि। शाम जो कचहरी पे कईसीं त अख़बार आई। हिकिड़े अमरा ॾिसी खणी मुंहिंजे हथ में ॾिनी, चए हीअ ख़बर पढ़ो। बदीन जे फ़ौजी अदालत जी तलब आहे त सुभाणे यानी 16 अक्टूबर 1979 ईस्वीअ ते बदीन हाज़िर थियो। तव्हां, हुसैन बख्श, इदरीस वग़ैरह। मूंखे ज़ुकाम हो, राति जे सफ़र उहो वधाए छॾियो। बुढ़ापुर ऐं जामशोरे जे विच में रेल बीही रही, किरेनूं आयूं तन रस्तो साफ़ कयो। ॿिए ॾींहुं कोन वियुसि। 3 ॾींहं 2 पहरनि जो पहुतासूं। आऊं ऐं आरू बिस्तरो साण हो। हिकिड़े फ़ौजी छोटड़ूअ खे लेटर ॾिनुमि त कर्नल खे ॾिए ऐं मुंहिंजी तबियत ख़राबु आहे। कर्नल खे ॾिए त मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, मूंखे डॉक्टर घुराए ॾिनो वञे। इंतिहाई बेहूदगीअ सां मोटाए ॾिनई। राति बदीन सब जेल जे लाकअप में गुज़री, अधु छत फाटल, जंहिंमां विठियूं पई किरियूं। हिकिड़ो सूबेदार जो नौकर मवाली कब्ज़ो करे वेठो, चए मूंखे ख़ुदि मुंहिंजे सूबेदार ख़ामख़ा ॿुधायो आहे। ॿिए ॾींहुं अदालत में पेश करण लाइ वठी विया, डबल हथ कड़ियूं हणी। अॻे ॾींहुं बि लाकअप वठी विया त ॿिन्ही ॿाहुनि में डबल हथ कड़ियूं ऐं शहर जे विचां सर्कस। चयोमानि त ॿाहिरां हलूं त चयऊं आर्डर उहो आहे। सम्झियुमि त ख्वार ऐं ज़लील करण था घुरनि। दिलि में चयुमि बेवकूफ़ आहिनि। एतिरो बि नथा सम्झनि त दुश्मन तरफ़ां कयल हर बेइज़ती ऐं ज़िल्लत संदन ॾिनल समूरा घाव तमग़ा हूंदा आहिनि। बाशऊर अवाम जे नज़रुनि में, ज़मीर जे नज़रुनि में, ईंदड़ नसलनि ऐं तारीख़ जे नज़रुनि में। ऐं वॾी एतमाद सां हथ कड़ियूं खड़काईंदो, कंधु मथे करे हर कंहिंजे सलाम जो मुरकंदे जवाबु ॾींदो शहर विचां लंघियो हुउसि। ॿिए ॾींहुं बि ईअं कयुमि। ॾिठमि त रस्ते ते माण्हुनि जा हशाम हुआ। हिकिड़े हंधि का शइ रखी हुई काठ जी, ऐं ग़ैर हाज़िर दिमाग़। चयमि अलाए छा आहे। ॿिए ॾींहुं ख़बर पई त उहा टिकटिकी हुई, जेका ख़ासि अवामी तहरीक जे कारकुननि खे विच शहर में फटका हणण लाइ आंदी वई हुई। ग़ुलाम कादिर खे पेट जो अल्सर हो, उनखे छॾियाऊं, पर चांग खे टीबी हुई, उनखे 15 फटका हयाऊं। हुसैन बख्श, मिठे ऐं इदरीस खे बि हयाऊं। विच बाज़ार में फटकनि जो जॾहिं उल्टो असरु पियो ऐं टीबीअ वारे यार अॻिते वधी चयो त पहिरियां ई मूंखे फटका हणूं। ऐं सभिनी हमराहनि फटकनि लॻण खां पोइ हुजूम खे खीकारियो ऐं साणनि ख़बरूं कयूं। तॾहिं हुननि हमराहनि जो शिकस्त जे अहसास विचां बुरो हाल थी वियो ऐं मारियल मुड़सनि खे घुराए कर्नल साहब बहादुर पाण बेदर्दीअ सां वरी मारियो। चो पुकारे थुल्हड़े मेजर चयो, ॾिस तूं अॼु बीठो आहीं, तोखे विहण लाइ कुर्सी बि नथी मिले। जेकॾहिं तुंहिंजा अहमाल सुठा हुजनि हा ऐं तुंहिंजो रिकॉर्ड साफ़ हुजे हा त तूं वकील माण्हू आहीं, अॼु तोखे कुर्सी न मिले हा। मूं निहायत फ़हमीदे नमूने अर्ज़ु कयो त आउं वकील आहियां, 6 कलाक बीहण जो आदी आहियां। चयाईं तूं ॾोह जो क़बूलदार आहीं, तूं तकरीर कई। मूं चयो मूं ॾोह त कोन कयो आहे, बाक़ी तकरीर कई हुयमि। उभो थी वियो, जे अदालत में कूड़। तकरीर कई हुई, पोइ बि चई थो त ॾोह कोन कयो अथमि। मतिलबु त दरवेश माण्हू हो। हिन आबरूअ वारा माण्हू पे ॻोल्हिया जेके आबरूअ ख़ातिर, कुर्सीअ ख़ातिर, कानून जो एहतराम कंदड़ जो लक़ब हासिल करण ख़ातिर पेरनि में नूस नूस कनि। कर्नल साहब आॻियां पेशी थी। दड़का दहमान, आॾियूं पुछाऊं, फोटा सुञाणपूं। हिकिड़े ॾाके ते मूं चयसि, कर्नल साहब ॻाल्हि ॿुध, बहितर आहे त तव्हां पंहिंजो ऐं मुंहिंजो वक़्तु ज़ियान न करियो। तव्हां पाण खे मुल्क ऐं क़ौम ख़ातिर ड्यूटीअ ते सम्झो था, पाण खे क़ौम जो सिपाही सम्झो था, पाण खे बहादुर सम्झो था, बुज़दिलीअ खां मौत बहितर सम्झो था, हा न?
असीं बि पाण खे मुल्क ऐं क़ौम जी ड्यूटीअ ते सम्झूं था, पाण खे पंहिंजी सम्झ मूजिबि अवाम जा सिपाही सम्झूं था, पाण खे बहादुर सम्झूं था ऐं बुज़दिलीअ खां मौत बहितर सम्झूं था। ॿिए भेरे चयोमांसि, तूं मूंखे वरी कूड़ो न चयोमांसि, तव्हां मूंखे वरी कूड़ो न चइजो। आउं कूड़ खे आम हालतुनि में बुज़दिली सम्झंदो आहियां। जे तव्हां मूंखे इशारतनि बि कूड़ो साबित करण जी कोशिशि कई त पोइ वधीक गुफ़्तगू फज़ूल आहे। बेक़ाइदे जलसे में ख़िलाफ़ कानून तक़रीरूं कंदड़नि जा फ़ोटा ॾेखारियई। हिकिड़े नंढड़े मुड़ुस जो फ़ोटो ॾेखारे मुंहिंजे मुंहं में निहारणु लॻो त आउं उन जी जान छॾाइण लाइ छा थो चवां ऐं कीअं न पशेमान ऐं वाइड़ो थो थियां। मूं ठहिर सां चयो, हीउ मुंहिंजो पुटु अयाज़ लतीफ़ पली जो आहे, सुठी तक़रीर कंदो आहे, होशियारु आहे ऐं मुड़ुसु माण्हू बि। आख़िर कावड़िजी पियो, चए तूं मूंखे लेक्चर ॾियण जी कोशिशि न कर, हाणे हली ॿाहिरि वेह। मूं फ़ौज ऐं अवाम जी सही किरदार ते पंहिंजो नुक़्ताए नज़र खे सम्झायो पए। डॉक्टर तपासियो त फटकनि लाइ ठीकु आहे या न, अखियूं हेठि लिखी ॾिनई त फिट आहे। पोइ बि बदीन जा डॉक्टर वीचारा बचिया कोन। हिकिड़े डॉक्टर खे टीप आई ऐं असांजे हूंदे जेल में आयो। केस हलाईंदड़ मेजर साहब मिठो माखीअ जी लार, कचहरियूं चे जुंगशाईअ वियोसि, पलीजन जूं मायूं बि भागी, पाकिस्तान जूं दुश्मन मूंखे सभु ख़बर आहे। ॾाढा कुर्ब, पंहिंजूं मजबूरियूं, मतिलबु ॻाल्हि जो त साल सख़्तु पोरिए सां सज़ा ऐं 30,000 ॾंड। मथां सिफ़ारिश इहा त हिन खे मानी खाराए पोइ जेल वठी वञिजो। सुबुह जो लंघण होसि, मथां अची विचियूं थियूं हुयूं। ॿाहिरि निकिरी ॾिठुमि त तंबूअ में वाणिया वेठा हुआ। मूं चयो त मिसकिन मरी विया। मजाउनि हिकिड़े हमराह खे हथ कड़ियूं लॻल हुयूं, कंधु हेठि करियो, यतीम ऐं बेवाह थियो वेठो हो। सख़्तु बेचैन थी वियुसि। चयमि, जेके विढ़नि तन सां विढ़जे, अहिड़नि बेवाह मिसकिननि खे चिपण इंसानियत कान्हे, ज़लालत आहे। उहो हमराह टीप वठी आयो, असां वारी बारक जे भरिसां रखियाऊंसि। मालूम थियो त हमराह रुगो ॾिसण में ई हो, वॾी का खिट हो। बैसन में राजनि खे तोबाऊं कराए छॾियईं। आख़िर खेसि मिंथ करणी पई त ॿेली कुझु थधो, अवामी तहरीक जो नुक़्तो, अवामी वार्ड जो दौरु घणनि खे ज़िंदगीअ में यादि रहे शायदि। ज़िंदगीअ में अहिड़ियूं गॾपूं, अहिड़ियूं महफ़िलूं, अहिड़ा कुर्ब, अहिड़ियूं कचहरियूं किथे। क़ैद अज़ाब बि आहे, पर उन जूं के यादगिरियूं रूह जी राहत बि आहिनि। सोई ऐं नज़ाब, सोई राहत रूह जी। लतीफ़। अॼु हिन अकेलाईअ जे आलम में उहे कचहरियूं हसीन यादुनि वांगुरु लॻनि थियूं। टीवी कान मिली, अख़बार पंहिंजे पैसनि सां बि नथी मिले त उधारी बि नथी मिले। रेडियो में गड़ लतीफ़ ते कुझु लिखां पियो, उन करे ॿी पढ़ाई बि नथो कयां त जीअं ज़हन अजायो थकी न पवे। उन करे पाण ई पाण सां वेठे रिहाण कयमि सॼो ॾींहुं। पाण ई वेठा पाण में पर में परियाणीनि। लतीफ़। अमां पुछियो, ॿिया केरु था रहनि तोसां गॾु? मूं चई विधो त केर बि न। सख़्तु परेशान थी वई। हूर ऐं फातिमा बि। चई फाथुसि, मुख़्तसर मुलाक़ात में जेल अमलदारनि ऐं CID वारनि जे अॻियां हिननि खे केरु सम्झाए त जन माण्हुनि जो पंहिंजे माण्हुनि सां पेच पुख़्तो आहे, जन जो रिश्तो सॼे आलम जे इंसाननि सां, संदन समूरी तारीख़ वजूद सां आहे, ऐं जन जा हज़ारे ॾिठल ऐं लखे अणॾिठल साथी आहिनि, उहे अकेला हूंदे बि अकेला कीअं थी सघनि था? जे दिलियूं मोहबत सां छुलकंदड़ ऐं ज़हन ऐं ज़मीर रोशनियुनि सां चमकंदड़ हुजनि त तनायूं छा थियूं करे सघनि? ॿेलो भविखूं इजो कम खां वांदो थी पासे भर लेटंदुसि ऐं अखियूं पूरींदुसि त इजा हीअ सिंध इजो ई सॼा राज। 24/10/1982 ईस्वी। 3 ॾींहं डायरी कान लिखी अथमि। जेल जे हिसाब सां वॾनि मसइलनि खे हल करण में रुधल होसि। शइ शिकिल घुरिजे त चिठी लिखिजे सुप्रिंटेंडेंट खे। मुंहिंजे अवां वटि रखियल रक़म, जंहिंखे प्रिज़नर्स पर्सनल कैश PPC चइबो आहे, उन मां घुराए ॾियो। उहे पैसा अॼुकल्ह आहिनि मोहतरम रज़ा मुहाजर जेलर जे हवाले। रज़ा आहे बादशाह माण्हू, शरीफ़, न ॾींदड़ न ॾुखो ईंदड़ ऐं बेख़यालो माण्हू। मूंखे PPC जे मामले में रद्द करे छॾियो अथसि।
जेकी चिठियूं लिखांसि विञायो छॾे, ॻाल्हि ई विसारियो छॾे, हफ़्ते खां पोइ यादगिरी ॾियारियां त जवाब नदारत। सॼे जहान वटि घोड़ा घोड़ा करण खां पोइ मालूम थिए त उहा चिठी बि गुम थी वई ऐं हमराह खे ॻाल्हि ई यादि कान्हे। हिकिड़े हमराह जेलर मुश्ताक अवाण पाण ते ज़िम्मो खयो त आउं यादि करे वठी मोकिलींदुसि, तूं मूंखे लिखंदो कर। डिप्टी वीचारो पेरनि भर बीठो आहे, राज थरथले में। उहा शइ ख्वारियुनि सां मिले त वरी ॿी खपे ऐं वरी साॻियो टिंडसरो। अख़बार लाइ पैसा खपनि, उहे बि वटसि, ऐं तंहिं करे अख़बार नदारत। वॾे गौर फ़िक्र सां, एतिरे गौर फ़िक्र सां जेतिरे सां माण्हू जेकर खून जे केस में बचाव जी लाइन ठाहे वठे। आख़िर सुप्रिटेंडेंट खे लिखण जो फ़ैसिलो कयुमि। सुप्रिटेंडेंट हिकदमि माण्हू मोकिलियो त अख़बार तव्हांखे सरकारी मोकिलिबी। माण्हू अची चयो त का बि शइ घुरिजे त मूंखे चओ, आउं घुराए ॾींदुसि। टीवी बि मिस्त्री अचे त ठहिराए मोकिलियो। माण्हू कहिड़ो? मोहतरम जनाब शेख अज़मत साहब। चांहि पीताईं, अधु मुनो कलाक वेठे ख़बरूं कयाईं फज़ीलत भरियूं। अखियूं हेठि ताबेदार। टियों ॾींहुं डॉक्टर आया, हिकिड़ो चौधरी सिद्दीक़ जामशोरे वारो, ॿियो डॉक्टर ज़फ़रुल्ला। चौधरी सिद्दीक़ वॾे फ़ख़्र सां ॿिए खे ॿुधायो त अॻे हिन जी सिहत जी सूरत हाल छा हुई ऐं हाणे छा आहे। लिखी विया आहिनि त महीने खां पोइ डॉक्टर अचनि। चौधरी सिद्दीक़ साॻी पंहिंजाईअ सां मिलियो। जामशोरे जे करे मुंहिंजो वारिस थियो वेठो। राजनि खे ख़त लिखणा पिया हुआ। ही जेके 2-3 ॾींहं लिखण लाइ मुक़ररु थिया हुआ, से ख़तनि वग़ैरह लाइ वक़फ़ कयमि। मोहम्मद ख़ान मुजावर, अछन, इस्माइल, आलम शाह, अब्दुल्ला वलद अलादीनू, अमान, सलीम, अयाज़, नज़र, दीवान वारनि सां हाल अहवाल कयमि। रज़ाक जे किसे मां अञा वांदो कोन थियो आहियां। लिखी छॾियुमि पर फेयर करणु मूं लाइ चटी। अॼुकल्ह ॿी का बि शइ कान पढ़ंदो आहियां, रुगो हथ में खयल कम सां वास्तो रखंदड़ किताब पढ़ंदो आहियां। पर कुझु ॾींहंनि खां ज़हनी तरह थकल थो महसूसु करियां। उन करे हिकिड़ो फिटलड़ो नाविल शुरू कयुमि। मिड़ई हवाई इंग्लैंड जे वेल्स सूबे बाबति आहे। वेल्स जी ॿोली अंग्रेज़ीअ खां बिल्कुलु अलॻि, क़ौम बि ॿी, सकाफ़त बि ॿी। ग़रीब नाविल हिकिड़े मुहाणनि जे ॻोठ बाबति आहे। ॻोठ जे वॾेरे खे चवनि मिस्टेर। धंधा केतिरा एशियाउनि वारा, वहम, सूण, ग़रीबी, शादीअ जी घोर ज़ोरीअ वसूल कनि। कुंवार थाली खणी वेंदी घोर वसूल करणु। घोर जे सॾ खे चवनि बिडिंग या कोठ। लिखी मोकिलींदा त अची घोर ॾियो। संदन गीतनि में ॾाढो ॾुख आहे। ख़ुशि आहे उहो माण्हू जंहिंजे मुहतात दिलि मोहबत जे ज़ंजीरुनि में जकजण खां इनकार कयो। पर हक़ीक़त में उहा पक कान्हे त को खटियाई या विञायाई। हिकिड़े ॾींहुं बाग़ में सॼो ॾींहुं घुमियुसि। चयमि त राबेल जा गुल पटे गुलदस्तो ठाहींदुसि। ॻाढ़नि गुलाबनि ऐं बनफ़से जे मुखियुनि खे छॾे ॾिनुमि। शाम जो मोटियुसि त मुंहिंजे हथनि में कंडनि जी मुठ हुई। अकेले अकेले तूफ़ानी सामूंडी नार जे किनारे ते हिकिड़े बर्फ़ जहिड़े अछी सामूंडी पखियाणी वेठी आहे। छोलियुनि जे करे आला थियल पख पई सोए। आली चमकंदड़ रेतीअ मथां, पर मतां आउं भुलियो हुजां। शायदि का नौजवान नींगर ॻोढ़नि जे बारिश में भिनी बीठी आहे, ऐं शायदि उन तूफ़ानी समुंडनि नार वटि हूअ ईंदड़ समूरनि सालनि में रोअंदी रहे। अॼु दिलि दर्द सां टिमटार आहे, छो त जेको जहाज़ सिड़ सवां करे रवानो थियो आहे, सो वरी कॾहिं बि कोन मोटंदो। हिकिड़ी लुॾण जंहिंजे पिरीअ जी ॿेड़ी समुंड तां मोटंदे तूफ़ान में घेरजी वई आहे, चवे थी दहशत में भरियल समुंड मथां हवा तेज़ आहे। आसमान हेठां समुंड जे गजी ऐं धुंध खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। अमा, बाबा, डोड़ी अचो समुंड जे किनारे ते। दोस्तो पाड़ेसिरियो दरवाज़नि वटि अची बीहो, दुआ घुरो। भली खणी ज़िंदगीअ में अॻु कॾहिं बि दुआ न घुरी हुजेव त बि दुआ घुरो। ए रब, असांजी पुकार ॿुध। सिड़ भली फाटी विया हुजनि, मुंज भली टुटी विया हुजनि, पर अलाह ॿेड़ीअ खे कंहिं नमूने किनारे सां लॻाए।
ॿेड़ीअ खे कंहिं नमूने किनारे सां लॻाए। ज़फ़र जो चुप आहे। 2-3 ॾींहं पए ॾोहीड़ा ॾिनाई, पोइ वरी रुनाई पए। मूं वटि जेको जेल जो अमलदार अचे तंहिंखे चए त मूंखे सुप्रिटेंडेंट वटि पेश करियो, तां खेसि अर्ज़ु करियां त मूंखे सवात जेल बदिली करे। अमलदार ॾाढा वट खाइनि पर हिते पुछी न सघनि। वरियो नंबरदार खे ड्रोड़ाए त वञी उन्हनि खे यादगिरी ॾियार। अॼु आख़िर चयोमांसि त कंहिंसां इहा ॻाल्हि न वरजाए। न वरी नंबरदार खे ड्रोड़ाए, जेका कोशिशि थियणी हुई सा तो कई ऐं मूंखां कराई। वधीक हद खां वधी वेंदासीं त उटलो तो ते खारी थी पवंदा ऐं तोखे को नुक़सानु रसाईंदा। अखियूं आलियूं थी वियसि। चकर ॾींदे सोचियुमि त ही पक दिलि में मूंखे ज़ालिम ऐं बेरहम सम्झंदो ऐं कॾहिं बि की न मञींदो त उहा ॻाल्हि आउं संदसि फ़ाइदे लाइ थो करियां। मूं में नंढपिण खां वठी हिकिड़ो लाड़ो आहे। ऐं माण्हुनि खे कीअं बि करे ख़ुशि करणु ऐं संदनि दिलि में शुक्रगुज़ारीअ जा जज़्बा पैदा करण ते घटि ध्यानु ॾींदो आहियां ऐं संदसि जेको फ़ाइदे जो कमु हूंदो आहे उहो करण ते वधीक ध्यानु ॾींदो आहियां। आउं उन्हनि खे बेईमान ऐं ठॻु सम्झंदो रहियो आहियां जेके कमु थोरो कंदा ऐं ॾेखा घणो ॾेई माण्हुनि जे शुक्रगुज़ारीअ जो नाजाइज़ उजूरो हासिलु कंदा रहंदा आहिनि। मुंहिंजे नज़र में शुक्रगुज़ारी बि हिकिड़ो उजूरो आहे। उहो जाइज़ तरह वसूलु कजे, नाजाइज़ तरह न। पर ॻूढ़े वीचार खां पोइ मूं पाण में उहो ऐब ॻोल्हे लधो आहे त आउं माण्हुनि जे जज़्बनि बदिरां संदनि मफ़ादनि जो वधीक ख़्यालु थो करियां। आउं ख़ुदि माण्हूअ खे नज़र अंदाज़ थो करियां ऐं संदसि शयुनि, कमनि ऐं मफ़ादनि खे वधीक अहमियत थो ॾियां। मुमकिन आहे जेको मूं कमु कयो तंहिंजी जेका ख़ुशी हुनखे थींदी सा मुंहिंजे रुखे ऐं कारोबारी वर्ताउ जे करे, जंहिंखां सवाइ दुनिया जा अक्सर ॾुखिया कम न थी सघंदा आहिनि, हिन जी दिलि खे जेको ॾुखु रसियो तंहिंखां घटि क़ीमत रखंदी हुजे हिन जी नज़र में। दरअसल मूं कॾहिं सोचियो बि कोन्हे त माण्हू पंहिंजे भले जे कमनि खां कंहिं ॿी ॻाल्हि खे वधीक अहमियत ॾेई सघनि था। पर मुमकिन आहे त हू मुंहिंजे वर्ताव करे सम्झंदा हुजनि त मुंहिंजे नज़र में हू किरी पिया आहिनि ऐं मूं वटि संदनि लाइ हाणे का बि इज़त कान्हे ऐं उहो नुक़सानु हिननि लाइ ॿियनि कमनि ऐं फ़ाइदनि खां वधीक अहमियत रखंदो हुजे। मुंहिंजी सोच खे सुधारण जी कोशिश में आहियां। वधीक वीचार जी बि ज़रूरत आहे। रेडियो ते का बि चङी शइ कान ॿुधी अथमि ॻच ॾींहंनि में। राति महाकवि गुरुदेव राबेंद्रनाथ टैगोर जे अटकल 65 साल अॻु पहिरीं जंग अज़ीम खां अॻु लिखियल क़ौम परस्तीअ बाबति अंग्रेज़ी मज़मूननि मां कुझु टुकड़ा पढ़ियमि। ज़िनी तरह जबल जेॾो मुड़ुसु थो लॻे, पर पेरनि में ख़्याल परस्तीअ जागीरदार के ऐं सरमाएदार फ़लसफ़े ऐं आलमी तारीख़ी नुक़्ता नज़र जूं ॿेड़ियूं पयूं अथसि, से चुरण बि नथियूं छॾिनसि। मोर चए आउं घणो ई नचां पर पेर विंगा। सरमादारी साम्राजी निज़ाम जी ज़बरदस्त मुखालफ़त पर बदतर ग़ुलामदारी जागीरदारी एशियाई निज़ाम जे अणसिधी साराह जो सियासी सोच इहा त एशिया सदाई ईअं ई रहंदो। मंझंदि सरमाएदारी निज़ाम ऐं सरमाएदारी सोच कोन ईंदा। यूरोपी सरमाएदारी थकी टुटी बेज़ार थी वरी ग़ुलामदार जागीरदार एशिया खां अची सबक़ वठंदी। मतिलबु त अॼु जे ॼाणू माण्हूअ लाइ नानियुनि पोड़ियुनि वारियूं आसर पोटाणियूं ॻाल्हियूं। पर ख़िताबत जो ज़ोर सुभान अल्लाह, पंहिंजी ॼाण सोच ऐं सम्झार आफ़त मुड़ुसु। केॾा केॾा ज़हन, कहिड़ा कहिड़ा मुड़ुस रुजत परस्त, ख़्याल परस्त, फ़लसफ़नि ऐं तबक़ाती सोचुनि जे दुबण में सटूं ॾींदे मरी खपी विया। साम्राज खे हिकिड़े हंधि क़ौमुनि जी मुनज़िम ख़ुदि मतलबी सॾे थो। लिखे थो त असां ॾिठो आहे त आज़ादीअ सां मुहबत जी ॿटाकुनि जे बावजूदि उन सरमाएदारी साम्राज ग़ुलामीअ जा उहे रूप घड़िया आहिनि जेके ग़ुलामीअ जे अॻूणनि रूपनि खां बि बदतर आहिनि। ग़ुलामीअ जूं ही ज़ंजीरूं टोड़ण नामुमकिन आहिनि, छो त या त उहे नज़र नथियूं अचनि या त वरी उन्हनि खे आज़ादीअ जो ॾेख ॾेई उन ते आज़ादीअ जा नाला रखिया विया आहिनि। उहो साम्राज आदमखोर आहे। उहो ॿियनि जी पैदावारी वसीलनि ते पेट पारे थो ऐं समूरो मुस्तक़बिल गिड़काए छॾणु घुरे थो। उन पंहिंजूं बुखियूं ॼाड़ियूं वॾियूं फाड़े धरतीअ जे खंडनि जा खंड गिड़काए छॾिया आहिनि। उन लालच जे अजगर जेॾनि बुतनि खे शहनशाही मंदरनि में सींगारे उन्हनि जी पूॼा शुरू कराई आहे। ॿिए हंधि लिखे थो
त के सच अहिड़ा आहिनि जेके माण्हुनि जे दिलुनि खे अझो ऐं आज़को ॾींदा आहिनि। एशिया ऐं यूरोप जी भेट कंदे लिखे थो, के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके इंतज़ारु करे नथियूं सघनि। जेकॾहिं तव्हांखे मार्केट में बहितरीनु जॻह खपे त तव्हांखे ड्रोड़ पाए सभिनी खां अॻु पहुचणो पवंदो। जे विढ़णो अथव त मार्च करणी पवंदी। जेके मोकिया सदाईं पर करियो पिया उॾामनि, तन खे हथु करण लाइ तव्हांखे पंहिंजे ज़हन जे तार तार खे तारणो पवंदो ऐं हर वक़्तु चौकस रहणो पवंदो। पर के अहिड़ा बि आला तरीन मक़सद ऐं आदर्श आहिनि जेके असांजे ज़िंदगीअ सां लिक लिकोटी नथा खेॾनि। उहे आहिस्ते आहिस्ते ॿिज मां फुटी गुल थियनि था, गुल मां वधी मेवो बणजनि था। खेनि वधी विझी पची रास थियण लाइ अथाह जॻह ऐं आसमानी रोशनी खपे। उहे जेके मेवा पैदा कंदासीं सालनि जी बेइज़तियुनि ऐं लापरवाहियुनि जे बावजूदि सलामत रहंदा। आला आदर्श वारो ओभर एशिया, जंहिंजे सीने में कन ज़माननि जूं सिज जूं रोशनियूं ऐं सितारनि जूं ख़ामोशियूं गॾु थियूं रखियूं आहिनि, सो तेसी ताईं सब्र करे सघे थो जेसी ताईं फोरी घुरबल शयुनि पोयां डोड़ंदड़ यूरोप थकी फां थी पवे ऐं बीही रहे। यूरोप पंहिंजनि कमनि कारनि ॾांहुं मसरूफ़ नमूने धूकींदे पंहिंजी गादीअ जे दरवाज़े मां बेख़यालीअ ऐं लापरवाहीअ सां उन लयारे ॾांहुं नज़र उछलाए थो जेको ॿनीअ में पंहिंजे फ़सुल में लाबारो पियो करे। पंहिंजी रफ़्तार जे नशे में हू भाए थो त लाबारो तमामु ढिलो आहे ऐं पोइ ते खिसकंदो वञे, पर नेठि रफ़्तार अचो पूरी थिए। जेको फौरी ऐं तकिड़ो कमु हो सो पंहिंजी माना विञायो छॾे ऐं बुखी दिलि खाधे लाइ दाहूं थी करे, तांजो उहा उन लायारे वटि अचे थी जेको उस में लाबारो पियो करे। बराबरि आफ़ीस इंतज़ारु नथी करे सघे, विकिणण या ख़रीद करण या मज़ा माणण जो हवस इंतज़ारु नथा करे सघनि, पर मोहबत इंतज़ारु करे सघे थी, सूंहं करे सघे थी, ॾुखनि वसीले हासिल कयल दानाई करे सघे थी ऐं सब्र वारी अक़ीदत ऐं एहतराम वारी निमाणाई करे सघनि थियूं। अहिड़ी रीति जेसी ताईं संदन वारो अचे तेसी ताईं ओभर एशिया इंतज़ारु करे सघे थो। कनि ॻाल्हियुनि में एमरसन जूं सिकूं थो लाहे, पर एमरसन हिन खां घणो अॻु जो हूंदे बि अमली तरह हिन खां वधीक रोशन ख़्याल हो, छो त आलमी तारीख़ी नुक़्ताए नज़र नीम जागीरदाराना न पर तरक़ी पसंद सरमाएदाराना हुयसि। असुल ॻाल्हि ॾात सां गॾु आलमी तारीख़ी नुक़्ताए नज़र ऐं तबक़ाती सोच ॼाण ऐं सम्झ आहिनि, न त माण्हू केॾो बि वॾो अकाबर हुजे जीअरे ई मदी ख़ारिज थी वेंदो। बहरहाल महाकवि गुरुदेव टैगोर टैगोर आहे, उन सोच जे दायरे अंदरि पंहिंजो मट पाण हो। टालस्टॉय जो पोइलग हो, ख़याल परस्त आलमी तारीख़ी नुक़्ताए नज़र ऐं नीम जागीरदाराना तबक़ाती मौक़िफ़ कहिड़नि हीरनि जहिड़नि माण्हुनि खे इनकलाब दुश्मन गंदीअ दुबण में फासाइनि था। तंहिंजो हिकिड़ो सभ खां दर्दनाक मिसाल टालस्टॉय जो हो। जॾहिं 1905 ईस्वीअ में रूस जा माण्हू सदियुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ उथी खड़ा थिया ऐं ज़ारशाही ख़िलाफ़ इनकलाब बर्पा कयाऊं, तॾहिं जेके माण्हू इनकलाब जी मज़मत करण लॻा तन में हिकिड़ो नालो टालस्टॉय जो बि हो। गोरकीअ जो उन ते टालस्टॉय खे लिखियल ख़त ऐं लेनिन जो टालस्टॉय जे ज़िंदगीअ ऐं फ़न जो तज्ज़ियो पढ़ण वटि आहिनि। टालस्टॉय उहो हो जंहिं लाइ कंहिं ज़बरदस्त माण्हूअ लिखियो आहे त जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं इंसान ज़ात ते अलाह साईं केस हलायो त अवां मुंहिंजी नाफ़रमानी कई ऐं ही ॾोह कया, अवां खे पंहिंजे बचाव में छा चवणो आहे? त इंसान ज़ात लाइ फ़क़ति हिकिड़ो जुमिलो चई छॾणु काफ़ी थींदो, ए अलाह असां पाण मां टालस्टॉय पैदा कयो। मूंखे पक आहे त शेख अयाज़ सां ज़िंदगीअ जेका मल कई तंहिंमें ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु जंहिं क़िस्म जे फ़लसफ़े जो मथसि असरु हो तंहिंजो जो बि वॾो दख़ल हो।